बुजुर्ग तो हुयो पर इल्म कोन हो, आलिम न हुयो। इनमें मालूम थियो तो मसलो पुछजे तो आलिम खां, मता कंहिंजी वॾी ॾाढ़ी वॾो पटको ॾिसी मसलो पुछो, आलिमनि खां मसलो पुछो। ही जेके मौलवी वाइस था कनि इन्हनि खां बि मसला न पुछंदा कयो, मसलनि जे लाइ जुदा मौलवी आहे। तव्हांखे वाइस कराइणो आहे, जलसो कराइणो आहे, मौली जोगी खे घुरायो, हबीबुल्ला सैयद खे घुरायो, भलो वाइस थी वेंदो। जेकर चाहियो था असांजा बच्चा हाफ़िज़ थियनि त पंहिंजे बच्चनि खे आदिलपुर जे मदरसे में छॾियो, बच्चा हाफ़िज़ थी वेंदा। जेकर चाहियो था असांजा बच्चा सुठा कारी ऐं मुजविद बणजनि त साईं कारी अमीरुद्दीन जे मदरसे में छॾियो रहमवाली, इंशाअल्लाह तव्हांजा बच्चा सुठा कारी ऐं मुजविद थी वेंदा। जेकर चाहियो था असांजा बच्चा आलिम थियनि त पोइ सखर दारुल उलूम, मंज़िलगाह मज़हरुल उलूम। जेकर चाहियो था असांजा बच्चा मुफ्ती थियनि त पोइ जामिया फारूक़ीया, जामिया दारुल उलूम कोरंगी, जामिया उमर, उते असांजा बच्चा मुफ्ती थींदा। जेकर चाहियो था त असांजे दिलि मां दुनिया जी मुहबत निकिरी वञे, गुनाह जी नफ़रत असांजे दिलि में अची वञे त पोइ हाले जी शरीफ़ जा चकर ॾियणा पवंदा। पोइ इन्हनि बुज़ुर्गनि जे जुती खे सिधो करिणो पवंदो, पोइ ॿेर वारनि जे हथनि खे बोसा ॾियणा पवंदा, पोइ अमरोट वारनि बुज़ुर्गनि सां तालुक़ु रखिणो पवंदो। इंशाअल्लाह इन्हनि अल्लाह वारनि सां तालुक़ु हूंदो त पोइ दुनिया जी मुहबत दिलि मां निकिरी वेंदी, गुनाह जी नफ़रत दिलि में अची वेंदी। पोइ गुनाह तव्हांखे ॾिसण में ईंदो, गुनाह जी नहूसत तव्हांखे ॾिसण में ईंदी। ईअं जेॾीमहिल अल्लाह वारनि सां तालुक़ु थी वेंदो नी, पोइ गुनाह तव्हांखे ईअं ॾिसण, हुनजी नहूसत, हुनजी ख़बासत तव्हांखे ॾिसण में ईंदी। सॼो वाइदो कयो त अल्लाह वारनि सां तालुक़ु रखंदासीं। असांजी आले जी शरीफ़ अल्हम्दुलिल्लाह ज़िंदा आहे या न? असांजी बेग शरीफ़, असांजी अमरोट, असांजी मिसकीनपुर, असांजी शाहपुर चाकर, असांजी सुमरानी शरीफ़ अल्हम्दुलिल्लाह। जेको अल्लाह वारा अॻ में माण्हुनि खे अल्लाह जो ज़िक्र ॾींदा, उहो ज़िक्र हले पियो या कोन पियो हले? उहो अचनि पिया। शैतान कॾहिं कॾहिं धोखो ॾींदो आहे, बाबा वॾा भला ही ओड़ा न पोयां पैरनि जे मट न। असां बि चऊं था त पोयां पैरनि जे मट न थी। हज़रत साईं अब्दुल कादिर साहब, अल्लाह उन्हनि जे ज़िंदगी में बरकत करे। ये साईं अब्दुल समद जाड़ा किथे थी सघंदा? साईं अब्दुल समद जाड़ा, साईं हाफ़िज़ महमूद असद जाड़ा किथे थी सघंदा? साईं हाफ़िज़ महमूद असद जाड़ा, साईं हमादुल्ला जाड़ा किथे थी सघंदा? पोयां पैरनि जे मट न थींदा, पर उहो कमु हलंदो। ज़िक्र अज़कार ये दरगाह असांजे हाले जी आबाद आहे या न? माण्हू वञंदा या न? वेंदा कयो। घणा वरी माण्हू चवंदा बाबा पाण में ॿाहिरि वॻियल आहिनि, तंहिंजे करे छॾ। इहो शैतान जो धोखो आहे। घोटकी जा डॉक्टर पाण में ठहियल आहिनि, भला आदिलपुर जा डॉक्टर हिक ॿिए ते ठरनि था। डॉक्टर पाण में विढ़ियल आहिनि, पोइ बि इलाजु करायो था की न? भली पाण में विढ़ियल हुजनि। बाबा असांखे बि पंहिंजे रूह जो इलाजु कराइणो, ऐं रूह जो इलाजु हिते थींदो, ॿी जाइ ते न थींदो। जिस्मनि जो इलाजु डॉक्टर वटि थींदो, हिन रूह ऐं दिलि जो इलाजु हाले जी शरीफ़, बेग शरीफ़, अमरोट शरीफ़, ये दरगाहूं आहिनि जिते रूह जो इलाजु थी। दुआऊं बि घुरो अल्लाह ताला इन्हनि खे, अल्लाह वारनि खे हमेशह असांजे मथां सायो करे रखे, इन्हनि खे आबाद करे, सो वेंदा कयो होॾां।